गज़ल की दुनिया जा सभिनि खां वॾो नालो माना वारा जगजीत सिंह साहब अगर कंहिंजे म्यूज़िक डायरेक्शन में गायो आहे त घनश्याम वासवाणी साहब जो म्यूज़िक डायरेक्शन में मूंखे इहो पतो आहे, ग़लति आहे कि सही आहे, हू ॿुधाईंदा अची करे कि जॾहिं हू रिकॉर्डिंग कंदा हुआ जगजीत सिंह साहब, जेसिताईं घनश्याम वासवाणी साहब कांच जे हुन पासां कोन चवंदा ओके तेसिताईं ओके कोन थींदो। त ज़ोरदार तालियूं असांजे दादा घनश्याम वासवाणी साहब लाइ। इन्हनि जी यात्रा वधी रही आहे, हिन यात्रा में उन्हनि घणेई गाना ॻाया आहिनि, कुछ अचीवमेंट्स आहिनि सफ़र में, कुछ ख़ुशियूं आहिनि, कुछ जा वॾा पल आहिनि, पर हिकिड़ो अहिड़ो गीत आहे जेको संपूर्ण सिंधी समाज चाहे त इंट्रोडक्शन नंढो थींदो पर पूरे विश्व जे हर उन माण्हू लाइ सहारो आहे जेको दुख दर्द में हूंदो आहे, जंहिंखे कुझु खपंदो आहे, ईश्वर वेंदो आहे, प्रार्थना कंदो आहे। त मां पंहिंजी टीम खे चवंदुमि उन धुन सां गॾु प्यारे दादा घनश्याम वासवाणी साहब जो स्वागत कयूं ऐं तव्हां सां निमाणो अर्ज़ु आहे, तव्हां अगरि कंफर्टेबली उथी बीह करे उन्हनि लाइ तालियूं वॼाए सघो त ज़रूरु वॼाइजो। असांजो शान है, फ़ख़ुर है, म्यूजिक सां गॾु इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमज़ोर होना। ज़ोरदार तालियूं हुजनि उन्हनि लाइ, साईं इन्हनि खे आसीसूं ॾेई रहिया आहिनि। हिकिड़ी रवायत शुरू कई, ॾाढी ख़ुशी थी कि इन बहाने सभु सिंधी जुड़िया। सभिनि खां वधीक मां तव्हां सभिनीनि जो ॾाढो शुक्रगुज़ार आहियां। साईं जी तव्हांजी आसीस आहे, सभु हिते मान्यवर सभु वेठा आहिनि, कलाकार आहिनि, असांजा लालवानी साहब आहिनि, असांजा ग्लोबल सिंधीज़ जा। मां ख़ुशकिस्मत आहियां, मां सम्झां थो हीउ मुंहिंजो पंजो परफॉर्मेंस आहे एलायंस ऑफ ग्लोबल जेका आहे। हिकु दफ़ो ॿ दफ़ा स्टेट्स में, हिकु दफ़ो सिंगापुर में, हिकु दफ़ो मुंबई में, हिकु दफ़ो अहमदाबाद में, ऐं हाणे पुणे में। हीउ तव्हां सभिनी जो प्यारु आहे त मां तव्हां जेकॾहिं इजाज़त ॾियो त मां हिकिड़ी पंहिंजी किकीअ खे, शिवानी खे इंट्रोड्यूस करणु चाहींदुसि। इन मुंहिंजा सिंधी कलाम जाम यादि कया ऐं चाहींदुसि हिनखे तव्हां हिते आयो, हिनखे आसीस ॾियो ऐं प्यारु ॾियो। कम शिवानी। दोस्तों, भेण शिवानी वासवानी जी, हुआ तो सीक्वेंस इहो कि शिवानी जी इंडिविजुअल गाए, पर शिवानी जी छो त पंहिंजे पिता जे प्रति उनजो एॾो मान आहे, पाण हिकु ॾाढी सुठी क्रिएटिव पर्सन आहे, टीवी सीरियल्स फिल्मुनि में वॾो हिनजो योगदान रहियो आहे। हिन जा रिगार्ड्स बाक़ी डैडी गाए, मां हुननि सां गॾु ॻाईंदुमि, मां हुननि खां पहिरीं या पोइ न ॻाया। त ज़ोरदार तालियूं वेठी थी आहे लेकिन पंहिंजे पिता लाइ पूरो मान रखी थी। हिकु चेयर प्लीज़ और स्टेज तक दे दीजिए जी। जय झूलेलाल।
Krishna. Papa